नेशनल पीपुल्स जे चेयरमैन जीडीए जे मरकज़ी अॻवान अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जे फर्ज़ंदनि एनपीपी अॻवान मीर राज़ी ख़ान जतोई ऐं मीर बिलाल ख़ान जतोई मोरो जे यूनियन काउंसिल भरण जो दौरो कयो। एनपीपी अॻवान मीर राज़ी ख़ान जतोई ऐं मीर बिलाल ख़ान जतोई मुख़्तलिफ़ हंधनि ते फोथी ॿियलनि जे पोयरनि सां उज़र ख़्वाहियूं कयूं ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि पारां ॾिनल आजियाणनि में शिरकत कई। आजियाणनि ऐं बेणाकनि खे ख़िताब कंदे मीर राज़ी ख़ान जतोई चयो त पीपी जी सिंध हुकूमत अवाम खे करप्शन, महांगाई, बेरोज़गारी, रिश्वतखोरी ऐं बदअमनी खां सवाइ कुझु बि नाहे ॾिनो। हुन जो त जतोई ख़ानदान जी सियासत जो महवर अवाम आहे। हू अवाम जी ख़िदमत ते यकीन रखनि था। ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में जीडीए जो प्लेटफॉर्म तां उम्मीदवार बिहारिया वेंदा ऐं मुख़ालफ़नि खे अवाम जी ताक़त सां इबरतनाक शिकस्त ॾिनी वेंदी। हू अवाम जी ख़िदमत लाइ हर वक़्तु संदनि विच में मौजूदु आहिनि। हुन जो त सिंध जा ॿेट सिंध जी धरती धणियनि जी मिल्कियत आहिनि। वफ़ाक़ जो उन्हनि ते हक़ न आहे। ॿेटनि बाबति सदाती ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे। उन मौक़े ते बख़्तियार चांडियो, मज़हर डंगराज ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।